ॻाल्हि कंदा आहिनि त हिकु ॾींहुं कंहिं ॻोठ जा माण्हू गॾिजी वताए फ़क़ीर वटि आया ऐं अची फ़क़ीर खे दांह ॾिनाऊं त असांखे ॻोठ वारे थाणेदार ॾाढो तपायो आहे। रोज़ बेगुनाह माण्हुनि खे थाणे ते वठी वञी उन्हनि खे लतनि ऐं मुकनि सां बीही थो वञे, पंहिंजा हथरादू फॾा ठाहे पोइ रिश्वत वठी पोइ जान थो छॾे। फ़क़ीर तूं अलाह जो नेक बानो आहीं, अलाह खे सताए त असां तां ही मुसीबत परे करे। फ़क़ीर चयो, यार अलाह साईं मुंहिंजी सफ़ा को नथो सुणे। केतिरनि माण्हुनि जे लाइ दुआऊं घुरिया मां त फलाणे खे पुट ॾे, फलाणे खे धी ॾे, फलाणे खे धन दौलत ॾे, पर हिकु बि न ॿुधाई। तंहिं करे मूं उन ॾींहं खां वठी इहो फ़ैसिलो कयो आहे त जेको हू कंदो मां उन जे राज़बे में राज़ी रहंदसि। बाक़ी एतिरो तव्हांखे ॿुधाए छॾियां त इहो चयो अथसि त आउं सबर वारनि साण आहियां। हाणे तव्हां उन ते एतबार करे सबर करे वेही रहो ऐं आज़मायो त बराबरि इहा ॻाल्हि सची आहे या न। माण्हुनि फ़क़ीर जे चवण ते सबर कयो। कुझु ॾींहं खां पोइ वॾेरे उन ॻोठ में दावत कई ऐं थाणेदार खे बि उन दावत में घुरायई। थाणेदार अची मानी खाइण शुरू कई। एतिरो खाधाई जो खेनि आफरजी मरी वियो ऐं माण्हुनि दौड़ी अची फ़क़ीर खे इहा ॻाल्हि ॿुधाई। फ़क़ीर माण्हुनि खे चयो त यार वाकई उहो सबर वारनि साण आहे। दोस्तों जेकॾहिं असांजा वीडियो तव्हांखे पसंदि अचनि था त वीडियो खे लाइक ऐं शेयर कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। महिरबानी।